सुभान अल्लाह। मुझा दोस्तों दुनिया जे जिंदगी में आवाज माए दिसो इंसान जे मथा सुख भी इंदा है दुख भी इंदा है दर्द परेशानियों भी इंदियूं आहिनि ओ मिठा पर जड़े तोखे दुख अचन दर्द अचन सजी दुनिया छड़े वने पर मदीने वारो मीर न छड़ींदो उम्मतीअ खे कंडो पेरने में लगे मुझे साईं के थी खबर पवे भली तव्हां सरदारी जे गोठ में वेठा हुजो बहराड़ी जे के झंग में बर में हुजो तव्हां के पैर में कंडो लगे मुझे दिल पर के रोजे में खबर पवे मुझा दोस्तों तू हितों सदु करी अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह तुझे चप्पन जा आवाज मुझो सोनो रोजे पाक में बुद्धे न सिर्फ बुद्धे पर जी जो जवाब उम्मतीया के कंडो पेरने में लगे मुझे साईं के खबर पवे सदु करे त सजण जियो जियो चवे सदु करे त पुनल जियो जियो चवे वे चारन जो वो चारो जेको सारे जग जो सहारो घोट मदीने वारो जेको सारे जग जो सहारो वो साईं मदीने वारो सरदार नबी कुर्बदार नबी आए उम्मत जो आधार नबी सरदार नबी कुर्बदार नबी आहे उम्मत जो आधार नबी ओ लजादार नबी गमख्वार नबी वे चारन जो वो चारों जेको सारे जग जो सहारो वो घोट मदीने वारो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अञा मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह। मुझा दोस्तों हदीस पाक में इंदो साईं फरमाता इन्नमा अना लकुम कमसलिल वालिद लिवलदिही मां मोहम्मद करीम शफकत प्यार में बाजई हयाव में इए आया जे पंजो अब्बो पंजे बच्चन सां प्यार कंदो जिए औलाद सां अब्बो प्यार कंदो मां मोहम्मद करीम पंजे उम्मत सां इन का वधीक प्यार